नाज़रीन वाक़े सेवण मां ख़बर ईंदा आहियो त हज़रत लाल शहबाज़ कलंदर जी 770वें उर्स मुबारक ते सरकारी तकरीबूं जारी आहिनि। सखावत खाते पारां अदबी कॉन्फ्रेंस ऐं राग रंग जी महफ़िल जी तकरीब शहबाज़ ऑडिटोरियम हाल में गुज़िरियल राति देर ताईं जारी रही। अदबी कॉन्फ्रेंस जी सदारत अनवर फगार हिकिड़ो कई, जॾहिं त कॉन्फ्रेंस में डॉक्टर आमना सुमरो, AB लाशारी, ताज जोयो, खैर मोहम्मद बुरड़ो, डॉक्टर सकीना सामू ऐं ॿियनि पंहिंजा मकाला पेश कया। अदबी कॉन्फ्रेंस खां पोइ तुफ़ैल संजराणी, फाइज़ा अली, जावेद अब्बासी, शाइना अली ऐं ॿियनि फनकारनि पंहिंजे फन जो मुज़ाहिरो कयो। मेले जे अॼु इख़्तिताम वारे ॾियारे ते सिंध जो वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह सेवण पहुची दरगाह ते हाज़िरी भरींदो। अक़ीदतमंद पांदीड़ा ख़ुशी जे इज़हार करे कलंदरी नारनि जूं सदाऊं बुलंद कंदे, धमालूं हणी, चादरूं हथनि में खणी कलंदर लाल शहबाज़ जे मज़ार ते भरे दुआऊं घुरण में मसरूफ़ आहिनि, जॾहिं त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त कया विया आहिनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।